कागड़ा शहर जे वेझो प्राइमरी स्कूल कंड गोपांग गुज़िरियल 1 साल खां बंदि हुजण करे गुलड़नि जहिड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी रहियो आहे। स्कूल जे शागिर्दनि हथनि में किताब खणी वालिदेन सां गॾु स्कूल जी बिल्डिंग अॻियां तालीम खाते जे कामोरनि ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कंदे चयो त 1 साल खां पहिरीं स्कूल ते मुक़ररु उस्ताद मेहदी हसन अब्बासी जी वफ़ात बैदि को बि उस्ताद मुक़ररु न कयो वियो आहे, जंहिं लाइ लाॻापियल आफ़ीसरनि वटि काफ़ी चकर दाऊं कूकूं कयूं पर को बि अमल नाहे थियो। ॻोठाणनि वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह वज़ीर आला सिंध मुराद अली शाह सां मुतालबो कयो आहे ॻोठ कंड गोपांग जे स्कूल ते टीचर मुक़ररु करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।